नाज़रीन, मुल्क में कोरोना वायरस जी वबा जे करे पूरे मुल्क में जो लॉकडाउन पैदा थियो है, अहिड़ी सूरत हाल में हज़ारे मज़दूर ऐं जेके आहिनि बेरोज़गार थी चुका आहिनि, जंहिंजे करे उन्हनि जे घरनि जा चुल्हा मुसलसिल न पिया ॿरी सघनि। अहिड़ी सूरत हाल में मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में माण्हुनि मुख़ैर शख़्सियतुनि पंहिंजे पंहिंजे तौरु मदद पाण तहत कोशिशि कई आहे। शहदादपुर जे नौजवाननि बि पंहिंजे पाण खे मल्हायो आहे ऐं वॉलंटियरली माण्हुनि जे अॻियां झोलियूं झले ऐं हेतिरी महिनत करे हीअ सभु कुझु पंहिंजे मस्कीननि घरनि ताईं पहुचाइनि पिया। अचो त हिननि खां हिननि जा तासुरात वठूं था। सभ खां पहिरीं त उन्हनि सभिनी महिरबाननि जा लखे थोरा जिन असांजा हथ मज़बूत कया, जिन जे तसलसल ऐं महिरबानियुनि सां हिन वक़्त ताईं शहदादपुर शहर जे अंदरि असीं लॻभॻि 350 माण्हुनि में राशन जा बैग पहुचाए चुका आहियूं। इन खां अलावा असांखे ई 6 ॾींहं असां भाॼी जो हिकिड़ो सिलसिलो शुरू कया, जंहिंमें 7 खां 8 हज़ार रुपए जी भाॼी मुख़्तलिफ़ महिरबान दोस्त असां ते मुख़्तलिफ़ सूरतुनि में पहुचाइनि था। उन खां पोइ असीं तक़रीबन 250 खां 300 घरनि जा हिते बैग्स ठाहे उन्हनि खे घर ताईं पहुचाईंदा। असांजी अवलीन तरजीह कोशिशि इहा हूंदी आहे त हिन सूरत हाल में जिथे मुकमल शहर लॉकडाउन जी सूरत हाल में मौजूदु आहिनि, त कंहिं बि घर में जेको आहे सो चुल्ह न विसामियल हुजे ऐं उते राशन ऐं भाॼी असीं पहुचाए सघूं। जीअं त तव्हांखे ख़बर आहे, असां मुसलसल जेको आहे 6 ॾींहंनि खां सब्ज़ी जो सिस्टम चालू कयो आहे। 300 घरनि खे असां रोज़ जेको आहे घर घर वञी असां सब्ज़ी ॾींदा आहियूं ऐं असां पंहिंजी मदद आप तहत जेको आहे असां हीउ सिस्टम चालू कयो आहे घर घर वञी सब्ज़ी ॾियण जो। असां तमामु शहरनि खे ऐं दोस्तनि खे अपील था कयूं त असां सां ताउन कयो वञे। आउं सम्झां थो त अहिड़ा साॻिया जेका वॉलंटियर्स ॿियनि पार्टियुनि में बि हूंदा, उन्हनि खे बि खपे त पंहिंजे पंहिंजे पाड़े जी मालिकी कनि, त जीअं ग़रीब जेको आहे हिन कोरोना जो वायरस वारे जेको आहे मुहलिक बीमारी जे हवाले सां बुखियो न सुम्हे। उम्मीद आहे त सिंध गवर्नमेंट ऐं मुल्क जा ॿिया नौजवान ऐं आम तबिको जेको सम्झे थो त हू वस वारा न आहिनि या हुननि जी जेब में कुझु न आहे, तॾहिं बि हू हिननि मां सबक़ु हासिलु कंदा ऐं हू बि अहिड़े तरीक़े सां मुल्क जे हिन ॾुखे सूरत हाल में, जंगी सूरत हाल में माण्हुनि जी मदद करे सघंदा। कैमरामैन अली नवाज़ सरेवाल सां गॾु सईद कुर्बान अली शाह, अवामी आवाज़ TV, शहदादपुर। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।